कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। के वञी पुता इस्पताल में के थी अजरियन जहिड़े हाल में सिंधु टीवी तां ॾिठो थी। अॼु कावश में न पढ़ियो थी सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। के वञी पुता इस्पताल में के थी अजरियन जहिड़े हाल में सिंधु टीवी तां ॾिठो थी। अॼु कावश में न पढ़ियो थी सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। जंहिं खणी अखि तो हो निहारियो उनखे तो ई उते हो बिहारियो। जंहिं खणी अखि तो हो निहारियो उनखे तो ई उते हो बिहारियो। जंहिं खणी अखि तो हो निहारियो उनखे तो ई उते हो बिहारियो। राजन खे विझी आए जंजाल में केथी अजरियन जहिड़े हाल में सिंधु टीवी तां ॾिठो थी। अॼु कावश में न पढ़ियो थी सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। के वञी पुता इस्पताल में के थी अजरियन जहिड़े हाल में सिंधु टीवी तां ॾिठो थी। अॼु कावश में न पढ़ियो थी सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। कलहकारो वगो एड़ो पातुई सजे शहर खे टांडा ॾिना थी। टोले वॾे सां आए कतार में शोर मची वियो शाही बाज़ार में। टोले वॾे सां आए कतार में शोर मची वियो शाही बाज़ार